वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जे मुक़दमो में सिंध अवामी अलायंस जो अॻूणो सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर अली ख़ान पवर कढाए सवेर मुंहिंजी ॻाल्हि पई थी अवामी अलायंस सां। सिंध अवामी अलायंस ठाहियो, 40 माण्हू शुरू में हुन में गॾु हुआ। 1 साल गुज़री चुको आहे। नवंबर में जो गुज़िरियल साल इतिहाद ठहियो। अॼु उहो माण्हू आस्ते आस्ते खे छॾणु शुरू कयो आहे। लियाकत अली जतोई खे छॾियो, बहादुर डायरी छॾियो, ॿिया माण्हू खे छॾे अलॻि पंहिंजी हुननि पार्टी ठाही आहे, हिकिड़ो अलॻि इतिहाद जी शिकिल में सिंध जा दौरा कंदा वतन पिया। त छा सबबु हुयो जो लियाकत जतोई जहिड़ो जेको सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर रहियो आहे, जो अहम इतिहादी थियो अलायंस में, उहो छॾियो, छा सबबु हो? हक़ीक़त इहा आहे त लियाकत साहब असांजो दोस्त बि आहे ऐं पुराणो सियासी साथी बि आहे। हुननि जी ख़्वाहिश हुई त इन अलायंस खे पार्टी में तब्दील कजे, जेको अक्सर तिराए सां दोस्तनि जो त न असां अलायंस ई रहणु चाहियूं था ऐं पार्टी नथा ठाहिणु चाहियूं। तंहिं ते लियाकत साहब चयो त मां अलायंस तव्हां सां बिल्कुलु रहंदो, पर मां पंहिंजी इलेहदा पार्टी जंहिंजो सिंध अवामी इतिहाद नालो रखियो, हुन पंहिंजी पार्टी ठाही आहे ऐं अॼु बि अलायंस जी मीटिंग्स में अचे पियो त असांजो अलायंस वरी बि तव्हां सां आहे ऐं बाक़ी मां पार्टी ज़रूरु ठाही आहे। बाक़ी डॉक्टर बहादुर डायरी साहब असांजो पंहिंजो दोस्त हो, महिरबान हो, उन नवाज़ लीग असां को जॉइन कया। बाक़ी जेके बि असां सिंध अवामी इतिहाद में शेराज़नि सां, ॿियनि सां, सखर में साईं नासिर शाहरनि सां दोस्तियूं करे रहियो आहे। न, असां मीटिंगूं असां बि कयूं था। असां चाहियूं था त इतिहाद खे वधीक वधाइजे, जंहिंमें असांजा जेके बि असांजा दोस्त आहिनि सिंध जा, हिकिड़ो इतिहाद पोइ पावरफुल थींदो जॾहिं असां मुकमिल हुनखे पाण सां गॾाईंदासीं दोस्तनि खे। सो इतिहाद जी ज़रूरत, अलायंस जो मक़सदु ई हुआ त दोस्त गॾायो। इतिहाद ठाहियो आहे, साल थी वियो आहे। ख़ुदि उन साल में सरदार अली गौर महर हुजे, उहो अवां जे इतिहाद जी मीटिंग में शरीक नथो थिए, नासिर शाह शरीक कोन थो थिए, अली नवाज़ महर त शरीक थिए थो, पर ख़ुदि जेके इंपॉर्टेंट हैसियत रखंदड़ माण्हू उहे अवां जे इतिहाद में अलायंस में शरीक नथा थियनि गॾिजाणी में। छा अञा अवां जे इतिहाद खे माण्हू ॾिसनि पिया, सर्च पिया कनि त इतिहाद को जाइ ठाहींदो? हा, इहो बि आहे त हाणे शायदि सिटिंग गवर्नमेंट में माण्हुनि जूं उमेदूं हूंदियूं आहिनि त हमेशह असांजो सिंधी माण्हू कोशिशि कंदो आहे त गवर्नमेंट जे वेझो तरीन रहिजे। चूंकि असांजो सिंध अवामी अलायंस गवर्नमेंट जो अपोज़िशन में आहे, तंहिं करे माण्हू हुन खां ख़ाइफ़ ज़रूरु थींदा, पर हुननि खे इहा ख़बर आहे त हिन में जेके बि दोस्त आहिनि हिक ॿिए जी इज़त करणु ॼाणियूं था ऐं इनशाला सिंध जी आवाम जी ख़िदमत जो जज़्बो बि आहे ऐं ट्रैक रिकॉर्ड सभिनि जो कंहिंखो लिखियो छुपियो कोन्हे। ऐं उन में महर साहब जो सगारा माण्हू आहिनि, सभई सगारा माण्हू, महर साहब जो भाउ आहे, अली नवाज़ ख़ान ॿियो कोन्हे, ऐं अली गौर ख़ान बि असां खां जुदा न थींदो, जतोई साहब असां को इनशाला जुदा कोन थींदा, शिराज़ी साहब आहिनि, ॿिया दोस्त काफ़ी सिंध में जेके पंहिंजी वोकियत अहमियत रखनि था, काफ़ी आहिनि अहिड़ा दोस्त जेके, छो जो काफ़ लीग हिकिड़ी लीग ज़रूरु आहे, उन में पुराणो काफ़ी मटीरियल हुयो, काफ़ी दोस्त सभु उन में हुया, असां बि उनजो कुझु वक़्तु हिसो रहिया आहियूं, पर उन सिंध खे का डिलीवरी अहिड़ी कोन ॾिनी। असां चाहियूं था त सिंध खे डिलीवरी मिलणु खपे, सिंधी आवाम जो जेको हक़ छा नओं जेको इतिहाद आहे, जेको जो अलायंस आहे, इहो छा सिंध खे फ़ाइदो ॾींदो? असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त सिंध खे जेके तकलीफ़ आहिनि उन में असां उनजो जेके माण्हू ज़रूरतमंद तकलीफ़ में को मंशूर कोन ठही सघियो आहे, को अलायंस उहिदेदार न चूंडे सघिया आहियो, सिर्फ़ु चङो मुड़सीअ ते मां सभु वॾेरा आहिनि त मां चङो मुड़ुसु थिया, मां सदर थिया, त इन ते जहिड़ो असां बराबरी जी लाइन ते हलायो आहे इतिहाद, न को चङो मुड़सी आहे, न को सभु हिकु जहिड़ा सेंट्रल कमेटी जा मेंबर आहिनि, पर असुल जहिड़ो त चङो मुड़सी थिया त मां चङो मुड़ुसु थिया, सभई चङो मुड़सी, सभई जेके 40 माण्हू आहिनि उहे सभु उमेदवार आहिनि। जंहिंखे शौक़ु आहे सो जुदा वञी पार्टी ठाही, जंहिं दोस्तनि खे पार्टी ठाहिणी, पार्टी में उहिदा ज़रूरु हूंदा आहिनि जेके रजिस्टर थींदी आहे। असां उन जे करे असां जेकॾहिं अलायंस खे रजिस्टर बि करायोसीं त असां रोटेशन रखंदासीं हुन में, त सभिनि खे मिसाल जी ॻाल्हि इहो फ़र्क़ु ख़तमु थी इतिहाद में अवां शामिल न थींदो, दोस्त शामिल न थींदा, उहो असां पार्टी में शामिल थींदा, अवां शामिल न थींदो हुन पार्टी में, उहो असां सां शामिल थींदो अलायंस में। पार्टी में अवां नथा वञो, अवां क्यू लीग में रहिया, ख़ुदि अॻु में अवां पाकिस्तान पीस पार्टी में रहिया, 2 दफ़ा पाकिस्तान पीस पार्टी टिकट ते खटे आया, वरी बेवफ़ाई करे हुनखे धक कढी हलिया विया, अवां शहीद भुट्टो में हलिया विया, ॿिए दफ़े अवां पेट्रियाट ठाहे वेही रहियो, पेट्रियाट वरी अवां उन जा सदर थिया, वरी पेट्रियाट खे बि खणी धक कढी पिटी कयो, इहो छो कयो? पेट्रियाट खे ज़म थियो, जेको मथे असांजी सेंट्रल लीडरशिप बि राव सिकंदर इकबाल सोला जन्नत नसीब करे या आफ्ताब शेरपा, उन सां असांजो गॾु इलाहाक हो पेट्रियाट, बिल्कुलु हुयो, जेके उहे माण्हू ज़म थियनि पिया त असांजी ख़्वाहिश कोन हुई काफ़ लीग वञण जी, पर जंहिं माण्हू सां गॾु चढ़िबो आहे कंहिं ॿेड़े में त उन सां गॾु साथ विझिबो आहे। पेट्रियाट ठाहिण अवां जो फ़ैसिलो सही हो, ग़लति हो? उन वक़्तु जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हेॾे सारे ॾुखे हिकिड़े हादसे शिकार हुई, अवां सिर्फ़ु वज़ारतुनि हासिल करण लाइ, इक़्तिदार हासिल करण लाइ पीपल्स पार्टी जी मज़बूत कुवत खे ड्राहे वेही, हिकिड़ी जमहूरियत कुवत खे ड्राहे अवां पेट्रियाट ठाहे वेही रहियो, जंहिंजे करे ॿियूं कुवतूं खे धक कढी हली वेयूं। बेनज़ीर साहब लाइ अॼु बि मूंखे एतिराम आहे, कल्ह बि रहंदो बि सही,
बाक़ी मक़सदु इहो आहे त उन वक़्तु बेनज़ीर साहिबु हिते कोन हुई ऐं पोयां जेको असांजी माहौल हो ऐं उन में जेको असांखे तकलीफ़ हुई उहा मां हिते बयानु कोन थो करे सघां उन जे करे लाज़मी हो त असांखे जॉइन करणी पई गवर्नमेंट पर पोइ छो पीस पार्टी पेट्रिया तव्हां ख़तमु करे छॾी क्यू लीग खे सपोर्ट कई वरी हाणे अलायंस तव्हां त मुस्तक़िल तौर ते टिको कोन था पार्टियूं मटियो पिया इहो छा सबबु पार्टी असां बिल्कुलु मटी आहे इन में को शक कोन्हे लिकियल ॻाल्हि आहे कोन बाक़ी काफ लीग में असांजो वञणु जेको उहो असांजो बिल्कुलु दिली फ़ैसिलो कोन हो असांजे हिकिड़े सारे ग्रुप खे हुननि पे ज़म करणु दबाव हो को मथां न दबाव मथे जे मथां असांजे दबाव कोन हो असां आख़िर ताईं उन जे पार्टियुनि में कॾहिं चौधरी शुजात जी मीटिंग अटेंड कोन कईसीं पर असां राव सिकंदर इक़बाल शेरपाओ या मिसाल फैसल सालेहात साहिबु उहे असांजा पुराणा पीपल्स पार्टी जा महिरबान बि हुआ या को पुराणो रिश्तो बि हुननि सां उन्हनि खे असां न करे सघियासीं बाक़ी काफ लीग में असांजो ज़ाती फ़ैसिलो ज़ाहिर आहे पाकिस्तान पीस पार्टी खे सपोर्ट नथा कयो ईंदड़ वक़्त में जेकॾहिं जो अलायंस का चङी जॻह हैसियत विलारे तव्हांजा माण्हू कटे अचनि था पिया त वरी पाकिस्तान मुस्लिम लीग जी गॾियल कोशिशूं आहिनि मुस्लिम लीग गॾे ठहे पई गॾियल हिकिड़ी देग पची चुकी आहे ऐं उन में ई हूंदो वरी अॻियां मुमकिन न आहे हीअ मुमकिन न आहे छो की हाणे बि ॾिसो भला पाकिस्तान में गवर्नमेंट जेकी आहे सिंध में ॾिसो पीपल्स पार्टी फुल अथॉरिटी रखे पई उन छो अलायंस ठाहियो उन बि कोalition गवर्नमेंट जमहूरियत में कोalitions लाज़मी थींदियूं आहिनि जीअं की पीपल्स पार्टी हाणे कई वेठी आहे इहा पंहिंजी एतिरी हुनखे कुवत हुई जो ॿिए कंहिंजी ज़रूरत हुनखे कोन हुई तंहिंजे बावजूदि ॼणा स्मूथ सेलिंग लाइ हुननि पंहिंजो दोस्तनि खे पाण सां गॾायो जंहिंमें मुस्लिम लीग आहे फंक्शनल जंहिंमें NPP आहे जंहिंमें MQM आहे बिल्कुलु आहिनि सभई पार्टियूं गॾु आहिनि पर ख़ुदि सिंध अवामी अलायंस जो मुस्तक़बिल कहिड़े हंधि ॾिसूं छाकाणि त उन ते इहो बि इल्ज़ाम आहे त उनखे सघारी धुरनि ठाहियो आहे उन ते पहिरीं खां वठी इहो इल्ज़ाम लॻंदो अचे पियो अवां तरदीदूं बि कंदा अचो था हिन वक़्तु मुस्लिम लीगी पाण में गॾिजी चुका आहिनि परवेज़ मशरफ अलॻि पंहिंजी देग ऐं दुकानु खोले वरितो आहे पीर पागार जी निगरानी में चौधरी शुजात ॿिया टिया गॾिजी चुका आहिनि नवाज़ शरीफ़ खे गॾाइण जूं ॻाल्हियूं हलनि पियूं अवां जे इताद मां माण्हुनि जूं उमेदूं आहिनि आख़िरी नंढिड़ो सुवालु आहे इन ते अवां छा था चओ साईं छा आहे त असां हिन वक़्तु ताईं कंहिं बि मुस्लिम लीग सां इलाहाक़ कोन कयो आहे न असां कंहिं में शामिलु थींदासीं असांजो अलायंस जेको आहे जेकॾहिं सुभाणे असां रजिस्टर बि करायोसीं त असांजी इलाही हैसियत हूंदी इलाहाक़ कंहिंसां बि थी सघे थो सियासत में बाक़ी ईअं ज़म थी करे को असांजो फ़ैसिलो कोन्हे महिरबानी मंज़ूर साहिबु तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं करणियूं दिलि पई चए पर वक़्त जी खोट जे करे काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि नाज़रीन अॼु असांजा महिमान सरदार मंज़ूर अली ख़ान पवर पाण सिंध जे अंदरि जड़गन जे करण जे हवाले सां तमामु घणी मशहूरु शख़्सियत आहे ऐं जिते फ़ैसिला थियनि था उन फ़ैसिलनि में हर माण्हू जेको मज़लूम माण्हू आहे या जेको मुतासिर धुर आहे उहो चाहींदो आहे त मंज़ूर अली ख़ान पवर जहिड़ो माण्हू फ़ैसिलो करे छाकाणि त फ़ैसिलनि करण में खेसि कुदरत ॾात ॾिनी आहे सरदारनि वॾेरनि ते फ़ैसिलनि हवालनि सां मुख़्तलिफ़ मीडिया जे इदारा इल्ज़ाम हणनि था पर खोड़ सारियूं चङियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके असांजे सिंध जे माण्हूअ खे ग़रीब माण्हूअ खे का बहितरी मोट बि मिले थी ऐं साॻे वक़्तु हिन वक़्तु जेको सिंध अवामी अलायंस आहे जेको ईंदड़ वक़्त जे इक़्तिदार लाइ भॼ डुक करे पियो ऐं काफ़ी माण्हू हुन में गॾु बि थिया आहिनि कुझु छॾे बि विया आहिनि उन मामलनि ते ॿिया खोड़ सारा मामलनि ते ॻाल्हियूं जेके असांखे अञा दिलि चाहे पई त कजनि पर काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि असीं कोशिशि कंदासीं त सरदार मंज़ूर अली ख़ान पवर खां ईंदड़ वक़्त में को वक़्तु वठी उहे ॻाल्हियूं कजनि तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे।